नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तक अहम खबर ॾींदा हलूं त पूरे मुल्क में अज 6 सेप्टेम्बर ते योम दिफ़ा पाकिस्तान ऐं कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौर ते मल्हायो पियो वञे, जॾहिं ते अवामी न्यूज़ HD अज पंहिंजी डिस्प्ले स्क्रीन तब्दील करे छॾी। इन मौके ते अवामी न्यूज़ HD जे 7 पारां 6 सेप्टेम्बर योम दिफ़ा जे मौके ते पाकिस्तान जी फ़ौज जंहिं शहीदनि जे मुल्क जे ख़ातिर पंहिंजे जाननि जो नज़रानो पेश कयो, हुननि शहीदनि खे सुर्ख सलाम पेश करियूं था ऐं उम्मीद करियूं था त पहिरें जीअं हमेशा पाक फ़ौज असांजे प्यारे वतन पाकिस्तान जे सरहदनि जी भरपूर हिफ़ाज़त कंदी ऐं अल्लाह ताला खां दुआ घुरायूं त अल्लाह साईं असांजे प्यारे वतन ऐं असांजी पाक फ़ौज खे सदा सलामत ऐं आबाद रखे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami newshd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।